वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। वफ़ाक़ी हुकूमत पारां माहवार पेट्रोल अघनि में वाध खे अवाम रद्द करे छॾियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त हुकूमत जी नाअहली जी सज़ा अवाम खे न ॾिनी वञे। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, सखर, लाड़काणो ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न में शहरियुनि पारां पेट्रोल जा अघ फौरी तौर वापसि वठण जो मुतालबो कयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त पेट्रोल जो फ़ी लीटर 150 रुपयनि ताईं पहुची वियो आहे, जेको ख़रीद करणु हाणे आवाम माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। शहरियुनि पेट्रोल जा अघ फौरी तौर ते वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो आहे। गुज़िरियल राति ओघरा पारां पेट्रोल क़ीमतुनि में 3 रुपया वाध जो नोटिफिकेशन जारी कयो वियो हो, जंहिं बाद पेट्रोल जे फ़ी लीटर तक़रीबन 150 रुपया फ़ी लीटर ताईं पहुची वियो आहे। अहम ख़बर बाबति तव्हां खे आगाह करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत पारां माहवार पेट्रोल अघनि में वाध खे अवाम रद्द करे छॾियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त हुकूमत जी नाअहली जी सज़ा अवाम खे ॾिनी पई वञे। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे मीरपुर ख़ासि डिवीज़न में शहरियुनि पारां पेट्रोल जा अघ फौरी तौर ते वापसि वठण जो मुतालबो कयो वियो आहे।